नौशा फिरोज़ जे ॻोठ हाजी जलालुद्दीन निवासी बेसहारापुर ते बचनि सां गॾु क़ुर पाक हथनि में खणी भाइरनि भाइटियुनि जी ज़ुल्म तोड़े ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। इन सिलसिले में मुतासिर हज़ुर बख्श दुनिया पंहिंजी घरवारी नसीरत दुनिया सां गॾु क़ुर पाक हथ में खणी रोईंदे एहतजाज कंदे चयो त ये असांजे बनीअ जो चकर आहे। बनीअ ते असां मुंहिंजे मुड़ुस जो खातो जे मूंखे ॾिनो, हुनजे करे मूंखे धमकियूं था ॾियनि पिया, चवनि था तुंहिंजो पुटु मारींदासीं, खणाईंदासीं, पुलिस खां माराईंदासीं, केस हलाईंदासीं। पर घणो राति ॾींहुं असांखे धमकियूं था ॾियनि। कल्ह खां वठी असांखे सकरारनि बि ॿाहिरि ॿारी आहे। तालिब, अमजद, बाबू, 6 पुट नबन जा आहिनि, 2 भाइर, 7 पाण। नवीद जंहिं ते 2 साल अॻु में डंगराज जो केस लॻल हो, उहो बि मीडिया सोशल ते आयल हो, उहो बि उन ते ई आयल हुयो त हिन अगवा कयो हो। तंहिं महिल बि असां वटि इहो डंगराज खणी आया, असां न लिकायोसीं। उन खां पोइ असां ते चप चढ़िया, जाली स्टाम ठाहिया अथऊं, जंहिं ते मुंहिंजे मुड़ुस जी का कापी कुझु सबूत बि न आहे। असांखे पंहिंजो खातो आहे, असां पंहिंजे हक़ लाइ उथिया आहियूं। असां उन जी तरफ़ां असां उन ॾे विया आहियूं। एसपी साहब ॾे, एसपी साहब असांजी सुठी मदद कई। उन लिखी ॾिनो भेरिया जो DSP, उन ॾे वियासीं, उन बि असांजी सुठी मदद कई। अलाह जो शुक्र आहे, उन असांजी सुठी मदद कई। उन चयो इंशाअल्लाह तो औरत खे जीअण जो हक़ु आहे। मूं हुन सां ॻाल्हायो क्लार्क सां, क्लार्क चयो इंशाअल्लाह जीअण जो तोखे हक़ु आहे, तोखे पंहिंजो हक़ु वठी ॾींदासीं। पर हीअ असांखे जीअं 3 ॾींहं खां वठी असां विया आहियूं, असांखे नथा छॾनि पिया। सुबुह शाम असांजे दर ते कारियूं खड़काइनि, पुटु तुंहिंजो मारींदासीं, तुंहिंजो पुटु खणाईंदासीं। जंहिं खौफ़ में मुंहिंजो पुटु मोह करे हलियो वियो आहे। मोहम्मद यूसुफ, उहो कल्ह 3 बजे निकिरी वियो आहे। 17 साल उमिरि अथसि। मुंहिंजे मुड़ुस जी ख़रीदी आहे, सम्झी, मुंहिंजे मुड़ुस जी ख़रीदी अब्दुल फताह मेमण खां। 4 हिसेदार आहिनि, 3 जरेब बनी, जरेब माना एकड़ 20 वेसा। हा, ख़रीद कई अथई। बाक़ी 10 वेसा पंहिंजे बाबे मां थी अचेसि। हा, उन मां थी अचेसि। 1 एकड़ 30 वेसा मुंहिंजे मुड़ुस जो खातो हो, जेको मूंखे ॾिनो अथई, जंहिंजे तरफ़ां असांजा चप चढ़ी विया आहिनि। कब्ज़ो बि उन्हनि वटि आहे, खाए बि पाण थो, करे बि पाण थो। रोंबा हयां अथई, त बि असां हिन खे उफ कोन चयोसीं। सिर्फ़ु हिन खातो मुंहिंजे मुड़ुस मूंखे ॾिनो आहे, जंहिंजे करे हिन जाली स्टाम्प ठाहियो कि मां मरी वेंदुसि, मुंहिंजे पुटनि खे गेलींदा। पर अॼु बि मुंहिंजे पुट खे अॼु बि गेलींदा, त हिनखे चर्स लाहींदासीं, मोटर साइकिल लाहींदासीं, एयरफायर कटाईंदासीं, जंहिंखां मुंहिंजो पुटु हलियो वियो आहे। मां वाट अलाह जूं मानियूं खाईंदी आहियां। जगवा इतऊं जंहिंमहिल तंहिंमहिल मुंहिंजे छोकिरे खे अॻु थो ॾे। ईद जे ॾींहुं बि मुंहिंजे छोकिरे खे राॼनि ॾिठो आहे, वञी मुक़ाम में दसियो अथई त तूं हितां छो थो टपे पियो। मुंहिंजे छोकिरे सां पंहिंजो पीउ साणो, हिननि खे पीउ वतियूं हलियो आयो, जीअं असां ग़रीब हिननि सां कोन पुॼी सघंदासीं। असांजी अपील है SP साहब खे असांजी मदद करे। नौशहर ज़िले वारे खे SP साहब खे अपील है असांजी मदद करे। सिंध सेक्रेटरीअ खे, सिंध IG खे, वज़ीर आला खे, ज़िया लंजार साहब खे, असांजी ख़ुदा जे वास्ते हिन क़ुर पाक जे सदके असांजी जेके बि सिंध हुकूमत में आहिनि असांजी मदद कनि। ज़मीन जो मसइलो मूं पंहिंजी ख़रीदी कई अब्दुल फताह मेमण खां 96 में। ऐं उहा चवंदा असांखे ॾे, असांखे लिखी ॾे। कूड़ा स्टाम्प कईंदा अथनि। मूं पंहिंजी घराई जो खातो करायो आहे ऐं उन ते बिगड़िया था अथनि, असांखे खातो करे ॾे। 1994 मां पाण थी आहे। हा, पीउ मूं 10 वेसा था अचनि, उनखे कब्ज़े में आहे। हा, हीअ बि उन्हनि जे कब्ज़े में आहे। कंहिं बि कान कया। SH ॾे वियासीं असां साहब ॾे, SP साहब ॾे वियासीं। SP साहब चई तव्हां वञो DSP साहब सां मिलो, तव्हांजी मदद कंदो। धमकियूं था ॾियनि, FIR था कटाइनि। कल्ह मुंहिंजो छोकिरो वॾो पुटु गुम आहे थपा, असां ॻोल्हे पिया, लभे कोन थो। हा, धमकियूं था ॾियनि, FIR था कटाइनि ऐं हमिलो था कनि असांजे ॻोठ ते। हीअ सरकारी इहा प्लाट चवंदा हितां पुथो। हा, इहा सरकारी प्लाट आहे, भले तव्हां ॾिसो सरकारी प्लाट आहे। हा, ऐं धमकियूं था ॾियनि, जे हितां हुतां लॾियो। ऐं असां ग़रीब बचा काॾे मां वठी वञा। राजपर उर्फ अज़ीज़ राजपर उर्फ पोपट। हींअर कार बि कान अथनि, त बि डेवरीअ जे चकर में बि कोन्हे को, त बि हिननि सां गॾियो थो वठे। जिते किथे मां तव्हांजी मदद कयां, सॼा कम उहो थो मचाए पियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।